बाकी रहो बतवा सौ बिल हक जो ताकीद कयाऊं इमाम हुसैन आली मकाम जेके हक जा खुतबा यजीद खे ॾिना हिकिड़ी तरफ़ छलक ॿुधो ॻाल्हायो जेॾी महिल जो ॾेनवा जे मकाम ते पहुता हा 50,000 यजीदी लश्कर वठी करे इमाम पाक उन जे साथियुनि जो घेरो कयो हो इब्न ज़ियाद जो मांखे सख़्त ऑर्डर आहे त इमाम हुसैन आली मकाम खे ॿ ॻाल्हियूं चओ या बैत या जंग घेरो कयोसि मुहासिबो कयोसि हुसैन खे हेॾे अचण न ॾियो हाणे हमदो सना खां बाद में इमाम हुसैन चयो था त यजीद जी मां बैत पे कया पर मुंहिंजे नाने साईं हिकिड़ी हदीस मुबारक फरमाई अथव इहा रुगो ॿुधो हाणे ॿुधजाए अथव वतवा सौ बिल हक़ ते हुसैन कीअं थो ॻाल्हाए त इमाम हुसैन चयुसि त मुंहिंजे नाने फरमायो सुभान अल्लाह अखियूं मिड़ी साईं में कजो बेली पर कन माटी अल्लाह खुश कंदो सुभान अल्लाह सबको पंहिंजे पीर खे वॼाईंदो पर मां अॼु त सची थो ॿुधायां जो मां सुबुह रुगो दरगाह ते क़दमे पियो अलाए हिकिड़ी दिलि में आस खणी आयो उते ई पूरी करे छॾी अल्लाह साईं खे वॾा ॾींहं हणंदो रब जी ज़ात असांजे खे जे मथां साईं जो सायो तायो तातेर कहमाईंदा फरमाईंदो ऐं रूहानी बीमारियूं जिस्मानी बीमारियूं साईं जे सदके असां तव्हां सभिनी जूं हल थी आमीन शाबाश तेरे दर ते खुदियां दा शान उत्तम हिकिड़ो त तबरकन पढ़ा शेर तेरे दर ते खुदियां दी मां खुदड़ी थी वा सुतड़े पे तमे थो पेर माते पीवा जेड़े वाले उना दे छण पवने मैं ते जुड़ हार गले दा सिवा जेड़े हार हिजारत ना देखन में तबाह ने बुभे कूडेवा जेड़ा लोग आखने ए दादा पे है मिस्कीन मैं ते सदक तन्हा तू थीवा थोड़ो को हिते सिट रह जो दे जीवे हुजे त साईं मांखे माफ़ कर दो पर तकड़ में जो बस तबर कन पढ़ियम साईं जी बात